असांजे इंतहाई परे खां आयल बेहतरीन असांजे दोस्त मशहूर नेत खां राशिद मंगी साहब जिनके गुजारिश करियां तो वो स्टेज ते अचन ऐं हमद व नायत सां असांजे ईमान में ताज़गी पैदा कनि। एहजाज़ी आमदनी अरबी मक्की एहजाज़ी आमदनी अरबी मक्की मक्की एहजाज़ी आमदनी अरबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी सो मुझो नबी मक्की एहजाज़ी आमदनी अरबी मक्की एहजाज़ी आमदनी अरबी सो मुझो नबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी सो मुझो नबी तुझो नबी सब जो नबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी एक राज हुकुम साण वडो शान मिलो थसे लाफानी आसान बि कुरान मिलो थसे एक राज हुकुम साण वडो शान मिलो थसे लाफानी आसान बि कुरान मिलो थसे थी ख़त्म नबूवत थी ख़त्म नबूवत जो मत से राज रबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी सो मुझो नबी तुझो नबी सब जो नबी सो मुझो नबी हर हिकिड़ो नबी वही वठण लाइ वयो हो हू जाॾे वयो वही संदसि पोयां हलियो हो हर हिकिड़ो नबी वही वठण लाइ वयो हो हू जाॾे वयो वही संदसि पोयां हलियो हो एज़ाज़ एज़ाज़ इकराम जी छा ॻाल्हि कबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी सो मुझो नबी तुझो नबी सब जो नबी सो मुझो नबी सरदार नबियन जो वडो ताज मिलो हो थियो मुल्क सजो नूर जो मेराज मिलो हो मोहब्बत सा चो सुभान अल्लाह जो मुल्क सजो नूर जो मेराज मिलो हो सरदार नबियन जो वडो ताज मिलो हो जे नाहे वुज़ू जे नाहे वुज़ू नालो वठो बेअदबी सो मुझो नबी तुझो नबी सब जो नबी सो मुझो नबी तुझो नबी जग जो नबी महमूद महमूद मोहम्मद बि यासीन अताहा सरवान नबियन जो सो वार से बुतहा महमूद मोहम्मद बि यासीन अताहा सरवान नबियन जो सो वार से बुतहा मदनियत करे मदनियत करे घोर सजण जान डिबी
सो मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी जग जो नबी आ सो मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी जग जो नबी आ मक्की एहजाज़ी अमदनी अरबी आ मक्की एहजाज़ी अमदनी अरबी आ कुरान कई उन जी सना गाल कजे छा मखलूक में साईं जो मिसाल ॾिजे छा कुरान कई उन जी सना गाल कजे छा मखलूक में साईं जो मिसाल ॾिजे छा ए जोहर सो मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी जग जो नबी आ सो मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी सभ जो नबी आ सो मुंहिंजो नबी